ना 72 प्लस 7 मिलायो त वरी 9 थींदा। 9 के ज़रब कयो 9 सां 9 81 1 प्लस 8 मिलायो त वरी 9 थींदा। मुंहिंजा हबीब तुझे ॼमण जी तारीख़ विलादत बासआदत जी तारीख़ मां अल्लाह नाई चूंडी छो त 9 जो अंग जोड़ में ज़रब में मैदान ते टहे कोन थो जीअं बीठो ई बीठो आहे तो मोहम्मद पाक जी नबूवत भी क़यामत ताईं बीठी हूंदी टहंदी कोन। भली को कुत्तो कादियानी नबूवत जी दावा करे कूड़ो आ कज़ाब आ कादियानी दे लानत आ हथ मथे करे तो खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। ओ मुझा हबीब सोना मां अल्लाह तुझी विलादत जे लाइ वरी वक्त जी भी चूंड कई। ओ घोटकी वारो मुगल कलवड़ वारो मसू कलवड़ वारो आदलपुर वारो तवज्जो कयो। अल्लाह सही तवां सा जरे जाया से त असां को सुबह जो टाइम जायो को मंझंदि जो जायो को टिपारी जो जायो को मगरिब जो जायो। घोटकी जी अस्पताल में या घर में असां तवा जाया से को रात जो 8 बजे जायो को 10 बजे को रात जो 12 बजे जायो। वाह मुझा सोना हबीब सोना मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझी विलादत जे ला मां ॾींहं त चूंडियो पर ॾींहं में भी टाइम चूंडियो सोना तुझी विलादत मां उन महल नसीब कराई जंहिं महल मां अल्लाह पंहिंजी रहमत खणी दुनिया जे पहिरे आसमान ते लही ईंदो आहे माना बाख फुटी महल सुबुह जो 4 बजे जंहिं महिल पाराड़ी में देसी कुकड़ भी होती बांग ॾींदा। हाँ साईं देसी कुकड़ बांग ॾींदा सुबुह जो। फार्मी न फार्मी त न भागो आहे इहो 40 ॾींहंनि में पाण थुलो थिए थो इहो असांखे छा कयूं खाई खाई असांजी फार्मी थी विया। पर इहो भी 600 रुपया किलो 650 रुपया किलो थो हले। मौला अब्दुल हमीद लुंड चवंदो आहे त फार्मी जो त नेका ई न आहे थियल हिनखे पी कोन्हे देसी कुकड़ जंहिंजे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तसुब्बु दीक फइन्नहु युक़िदु लिस्सलात। मुंहिंजे हबीबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन सिंधी इन देसी कुकड़ खे गारियूं न ॾींदा कयो इहो भलो पखी आहे जो सुबुह जो आज़ान ॾेई असांखे नमाज़ ते उथारींदो आहे। और असां मुसलमान न सुधरिया इहे कुकड़ भी खणी बगल में विझी वरी शर्त ते वञनि जुआ मेल कुकड़नि खे विड़ाए 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 उनजूं अखियूं कढी छॾियूं। क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला इन्हनि कुकड़नि खे जहन्नम जी बाहि जी चूंब ॾींदो। मुंहिंजे सोणे साईं फरमायो पोइ अल्लाह ताला फरमाईंदो इन पखियुनि खे जिन तव्हांजो मांस जिन तव्हांखे विड़ायो आहे अॼु उन्हनि ज़ालिमनि जो महशर में मांस पटियो। हे जेके पैसा वठी रिश्वत ऐं कुकड़ विड़ाइनि था मेल में वञनि था रोशे कोॾा वञनि था तौबा कयो इन किने अमल खां। क़यामत जे ॾींहुं कुकड़ मांस पटींदनि रड़ियूं कंदो आहे ज़ालिम छा थियो आहे छा थियो आहे। अल्लाह कुकड़नि खे चवंदो ॻाल्हायो कुकड़ पखी चवंदा ज़ालिम तूं असां ते दुनिया में रहम न कयो अल्लाह से तो ते रहम न कंदो। ये ॾाढी किनी बुराई आहे इन को बचो ॿियनि खे बचायो। ओ मुंहिंजा सोना हबीब तुझी विलादत जे लाइ मां बाख फुटी महिल सुबुह जो 4 बजे मां अल्लाह पंहिंजी रहमत खणी ईंदो आहे पोइ ऐलान कंदो आहे हल में मुस्तगफिरिन फअगफिर लह। उथो निंड फिटायो घोटकी वारो हूअं मां अल्लाह खे इलाज कंदा हो हाणे मां रब पाण आयो थमांव। उथो मूंखों माफ़ी घुरो त मां अल्लाह बख़्शे छॾियांव। बे औलाद वारा दुआ घुरो त औलाद जा दरवाज़ा खोले छॾियांव। नौकरी कोन्हेव टोकरी कोन्हेव शादी कोन्हेव छोकरी कोन्हेव अचो दुआ घुरो त मां रब तव्हांखे पसंदि जूं शादियूं करायां तव्हांखे मां अल्लाह नौकरी भी नसीब करायां हलाल जी रोज़ी भी नसीब करायां। सुबुह जो 4 बजे ऐलान कंदो आहे उथो निंड फिटायो लाइलाज मरीज़नि खे भी मां रब शफ़ा ॾींदो आहे। असां छोरा निभागा रात जो सुम्हनि 3 बजे था त इहे 4 बजे कान उथंदा सॼी रात पपजी गेम हलाए हलाए मोबाइल ते किन सिन ॾिसी जंहिं महिल हरामी जानवरनि खे निंड थी अचे हिन छोरे खे बि उन महिल निंड थी अचे। कुत्ता बिल्ला सूअर बगड़ गिदड़ असांजा मुर्शिद हज़रत साईं ॿेर वारा वॾा जंहिंजी क़बर में जन्नत जी ख़ुशबू आहे
मुझा उस्ताद मुझे बाबे साईं अब्दुल गफूर शाह जा उस्ताद हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी नव्वर अल्लाह मरक़दहू उहे फरमाईंदा तक़रीर में त रात जो 4 बजे हलाली जानवर बकरी शेलो घटो रिढ कुकड़ भी उथी अल्लाह खे याद कंदा और हरामी जानवर वरी इन महिल सुम्ही पवंदा तव्हां तजुर्बो कयो ॾिसो भली तहक़ीक़ कयो हरामी जानवर अथव कुता बिल्ला सूअर बगड़ गिदड़ इहे राति जे पहिरें पहर में इहे भौंकदा जॾहिं अल्लाह जी रहमत लहंदी आहे त हरामिन खे निंड ईंदी आहे ऐं हलाली वरी उथी अल्लाह खे यादि कंदा असां वटि छोरा सुम्हनि 3 बजे था पोइ इहे सुबुह जो 9 बजे उथनि था पोइ बरकत काॾों थिए पोइ चवंदासीं महांगाई थी वई आहे रोज़ीअ में बरकत न आहे सुबुह जो नमाज़ ई नथा पढ़नि बरकत मोर न थिए काॾों अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा सुबुह जो नमाज़ पढ़ी सुम्ही पई अल्लाह जो हबीब आयो फरमा फातिमा जी मुंहिंजा साईं छा थी करे साईं मां निंड थी कयां नमाज़ पढ़ी आहे छो त राति जो तहजुद में 7 सिपारा अल्लाह साईं खे 1 रकात में ॿुधाया साईं मथे में सूर पियो बाबा निंड कई फरमा न फातिमा इशराक जे टाइम ते वेही ज़िक्र करो क़ुरान पढ़ छो त अल्लाह रोज़ी थो विराए तूं सुम्ही पई आहे अल्लाह ताला सुबुह जो रोज़ी विराए